अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडर नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था अब्दुल सलाम डहरी जी। नवाब शाह बुछेरी रोड जे शुगर मिल रोड जे जुनेद कॉलोनी भरसां बागड़ी बिरादरी जे रूपचंद मुजावर बागड़ी जमुना हज़ारी ऐं ॿियनि मर्दन औरत नवाब शाह जे हिकु बिल्डर आसिफ वारा ऐं PPMPA तारिक मसूद वारा ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त असांजी हिते 1 एकड़ ज़मीन पंहिंजे घरनि लाइ ख़रीद कयल आहे ऐं असां घर ठाहे वेठल आहियूं, लेकिन बिल्डर माफिया MPA तारिक मसूद वारा जे पुठ भराई ऐं पुलिस जे मदद सां असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। 2 हफ़्ता अॻु में पुलिस असांजा 4 माण्हू गिरफ़्तार करे खणी वई, जेके असां अदालत मां ज़मानत कराए ॿाहिरि कढाया। वरी ख़बर न आहे कृष्ण बागड़ी खे किथे गुम करे छॾियो आहे ऐं कृष्ण जी अमड़ मुसमात जमुना पुट जा ज़दे लाइ मोहम्मदो पिटींदी रहे थी। हिननि चयो त असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, जंहिं माण्हूअ खे वोट ॾिनो आहे उहो ई MPA तारिक मसूद वारा ई असां सां ज़ुल्म करे रहियो आहे। हिननि बिलाल भुट्टो ज़लदारी MPA डॉक्टर अज़रा अफ़ज़ल पेचियो ऐं आसिफ अली ज़लदारी खां मुतालबो कयो त असां ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं सॼे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हर रोज़ असां वटि अचे थी ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो साईं एकड़ 15-20 साल अॻे वरिता, असां 20 साल खां वठी हिते वेठा आहियूं। असांखे साईं आसिफ वारा तंग थो करे रोज़ जो पुलिस, पूरे सिंध जी पुलिस ने पंहिंजो जेको ज़िलो आहे इन ज़िले जी पुलिस शाम जो डेली अची पिए थी, उन असांखे रिकॉर्डिंग पई आहे, तव्हांखे ॾेखारण लाइ चाहियूं था। हा असां ते केस कया आहिनि, असांखे जेल केसरियूं ॾियारियूं आहिनि, असां ते वॾो ज़ुल्म कयो वञे थो, हिन खे झलियो वञे साईं। असांखां वॾो ज़ुल्म आहे। असांजे पुट मरी मूंखे चई तोखे 50 लख खपे ॾियां, मां चयो मूंखे रुपयो बि न खपे, असां पंहिंजो हक़ न छॾींदासीं, भले मरी ईंदासीं, हक़ न छॾींदासीं। बाबा आसब एरारी आसब आहे, मैशर आहे, चतरू आहे, ज़बरदस्ती करे असांजा प्लाट था वठनि। असां ग़रीब माण्हू काॾे वयूं, रोज़ कब्ज़ो था करनि, पुलिस था वठी अचनि, असांखे बदिराइनि था, नियाणियूं सियाणियूं भॼनि थियूं, भॼाइनि था, राति ॾींहुं असांजूं नीरियूं फटनि थियूं, अखियूं थियूं फटनि, राति ॾींहुं ॾिसूं था रस्तो माना रोज़ पुलिस वठी थो अचे, रोज़ पुलिस वठो त असां छा कयूं। असांजो कब्ज़ो था करनि, असां ॿार बच्चा नंढा आहिनि, पंहिंजो प्लाट आहे, पंहिंजी जॻह आहे, पंहिंजा खाता आहिनि, पंहिंजा सभु कुझु आहिनि। हींअर असांजो कृष्ण खे मुंहिंजो मुड़ुसु आहे, हिनखे गुम कराए छॾियो आहे। मुंहिंजो नालो रूपचंद आहे, अलशाद कॉलोनी में वेठा आहियूं। जुनेद कॉलोनी में जेको अलशाद कॉलोनी हाणे जेको आसिफ वारा ठाहे पियो, उन मां असांजो ही पंहिंजो ज़ाती एकड़ आहे। असां 5 भाई वारा आहियूं, 5 ई बागड़ी आहियूं। हीअ असांजी हिंदू बिरादर आहे। असां हिंदू में असांजो पंहिंजो पाड़ो आहे, पंहिंजो एकड़ में असां 30 साल खां रुपयो पिनी मंगी असां इहो वरितो आहे, जंहिंमें असां वेठा आहियूं। असां लॾणु नथा चाहियूं। जो गवर्नमेंट आहे, पाकिस्तान जे सदर आहे, पाकिस्तान जो NP आहे, हुनखे असां आला वज़ीर खे चवणु चाहियूं था, असां हिंदू आहियूं, मज़लूम आहियूं, ग़रीब आहियूं, पंहिंजे पाकिस्तान में आहियूं। अॼु बि असां पाकिस्तान में आहियूं, सुभाणे मरंदासीं, दम ताईं असां पाकिस्तानी हूंदासीं। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।